नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त के ॾियाम नवाज़ अली मां ख़बर ॾींदा हलूं त कासकेली बिरादरी जो मौजूद शख्सियत उस्ताद अली नो कासकेली जो भाउ नवाज़ अली कासकेली 47 सालन जी ॾियामार में लाॾाणो करे वियो, जंहिंजी जनाज़ निमाज़ बेराणी शाख जे ईदगाह में अदा कई वई, जंहिंमें साबिक़ा चेयरमैन ॾियाम नूर अली खान, बाबल मक्सी, हयात बम्बरो, सहाफ़िन में मीर सागर, हाकिम बलोच, नईम अहमद राजपूत, शाकिर अली ऐं ॿियनि सियासी व समाजी शख्सियतुनि इलाइक़े वासियुनि वॾे तइदाद में शिरकत कई। ॿिए तरफ़ संदन वारसनि उस्ताद अली नो कासकेली सां GTA अगवान ॾियाम जुल्फकार अली खान, अयाज शोरो ॾियाम जाहिद अली खान, साबिक़ा चेयरमैन इकराम जुणेजो, मैनेजर सत्तार राजपूत, रईस अमीर अली रिंद, फतेह मोहम्मद कासकेली ऐं ॿियनि संदन तॾे बिटाई फार्म ते पहुची तज़ियत कई ऐं महरूम जी बख्शिश लाइ दुआ घुरी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।